كمال خان أنتم محتاج ماء مرة ماء. بس بس حاكم خان हटो जमा दो हट जाने जा पुत्र किधर तक उठ करे ऊपर होते हट मारो तो गोली हलाए गोली हाकिम खान आज छड़िया दो बिहार मौका न मिले दोस्त हाकिम खान छड़ी हा ताजन मस्त उठ सा हिके कणी कयूं आ कमल खान जकड़ा असां हींअर रुस्तम खान सां विणंदा रहियासीं त खान असां खां गुम थी वेंदो रुस्तम खे असां पोइ बि मुंहुं ॾेई सघूं था पर पहिरियां असां जंहिं कम जे लाइ आया हूं थियणु घुरिजे इहो रुस्तम कोन मुड़ंदो वरी बि पीछो कंदो रहंदो इन्ही जे करे अॼु आयो हो त हिक ॿिए खे आज़माए ॾिसूं जेकॾहिं ईअं ई रुस्तम खे डर ॾींदा रहियासीं न त असुल कोन मुड़ंदो हींअर टरियो ॿीहर जेकॾहिं आम्हूं साम्हूं आयो त हिक ॿिए खे लोड़े ॾिसंदासीं इन रुस्तम जो मां पिलो कयां थो अदारा सां खान जे पोयों आहियूं पर विच में जिन रुस्तम टंगड़ाई आहे रुस्तम खान इहो छा पियो करे कमाल खान जे पोयों आहे बाबा तव्हां बेफ़िक्र थी अॻिते वधंदा रहो रुस्तम खान खे वालो के थो छॾियां तव्हां इहो कमु करे छॾियो वॾी रंडक पियो विझे हा हा मां हींअर ई थो ॻाल्हायां हाणे त बि वक़्तु न वञायो हलण जी कयो हलो सभु तयार आहियूं रुस्तम खान मुंहिंजी दिलि त चए पई त हाकिम खान खे पहिरीं गोली सुनन पर तो रोके वठो अजो दिलावर खान जा कुछ थोरा मुझे सिर मथा आहिनि अॼु इन तमे कमाल खान खे जिंदा न छॾियो आहे ख़ैर नेंगर नंढी जुमा बि घणा केसि ताईं इहो हाकिम खान कढंदुसि केसि ताईं मरंदो इहो कुत्तो असांजे हथनि में ई मरंदो दिलावर खान हुकुम कयो रुस्तम खान तव्हां कमाल खान में ठाह त कॾहिं बि थी नथो सघे नामुमकिन आहे दिलावर खान इहो नामुमकिन आहे रुस्तम खान जे तव्हां भलाई करणु चाहियो था त पोइ मूं मथां हिकिड़ी भलाई कयो ॾिसो जेसिताईं बाहि नथी मोटे तेसिताईं कमाल खान जो रुख न कयो आख़िर छो दिलावर खान छो छोकिरी सिर्फ़ मूसा खान जी न पर असांजी बि इज़त बणिजी चुकी हुई इन करे रुस्तम खान हुनखे मोटाइण लाज़मी आहे जेकॾहिं असां छोकिरी न मोटाए सघियासीं त मूसा खान सां गॾु इहा असांजे मुंहं ते बि चमाट आहे चमाट दिलावर खान तुंहिंजे करे सिर्फ़ तुंहिंजे करे दिलावर खान मां चंद ॾींहं तारो कयां थो त मुंहिंजे सीने मथां पत्थर हूंदो वज़नी पत्थर इन सम्झ त इहे चंद ॾींहं मुंहिंजे लाइ क़यामत जा ॾींहं हूंदा जिते एतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि उते ई ॾींहं में गुज़री वेंदा ठीकु आहे दिलावर खान मां 5-8 ॾींहं इंतज़ार कयां थो सबर
खान ऐं कमाल खान वारा बांह मोटाए सघंदा। हाकिम खान ऐं मूसा खान सिर्फ़ खान जे पोयां आहिनि। ऐं पोइ उतां उहा छोकिरी असांखे मोटाइण सवली आहे। हा दिलावर खान, अलाह करे इहो जल्द थिए। त जल्द बांह मोटे त मां पंहिंजे कम सां लॻा। अचो मक़सद पूरो कयां। रुस्तम खान जे मोटंदी त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी ऐं पोइ मां तव्हां मथां एतिरो बार न रखंदुसि। खान माण्हू ॾाढा परस्त छो हूंदा आहिनि जो पंहिंजे ज़िद जे करे पंहिंजे खून जे रिश्तनि खे विसारे छॾींदा आहिनि। महाराज जेकॾहिं माण्हू पंहिंजे अंदर जी अना खे मारे छॾींदा त अॼु तूं ऐं मां ही कदम कोन खणंदा। जो अंत तव्हां सां निकिरण खां पोइ कुझु ॾींहं आज़ादी वारा गुज़ारींदसि, पर हाणे त सम्झां थी हिन भॼ भॼा दौरान ई मौत ईंदी। ॿाहिरां मुंहिंजे हूंदे तो केर बि बची नथो सघे, बाक़ी कुझु ॾींहं अञा बि सख़्तु ॾींहं सां मथां गुज़रंदा, ज़रूरु गुज़रंदा। खान हिते घणा ॾींहं रहण जो सोचियो अथई? हितां निकिरणो पवंदो, छो त हू पोयां पहिरों खई था अचनि। हा महाराज, जंहिं वटि रहियल आहियूं न, ही माण्हू एतिरा मज़बूत न आहिनि जो हू वधीक असांखे हिते रहाए सघनि। खान पापा ई अदा जे ख़ौफ़ खां असांखे केर बि पनाह कोन ॾींदो। अरे चई कहिड़ी ॿियूं ॻाल्हियूं करे। अञा बि कहिड़ा माण्हू आहिनि जेके तुंहिंजे पीउ भाउ खां वधीक ताक़त रखनि था। पोइ हिते छो नथो हली? इहो ई सोचां पई त कंहिं वटि हलूं जेको असांखे पनाह ॾे। हाणे त मां बि भॼी भॼी थकिजी पई आहियां। तोखे मां थकजण कोन ॾींदुसि, छो त मां तुंहिंजी हिमत हिमत। खान तूं अकेलो आहीं ऐं दुश्मन वधीक आहिनि। हरम कोन तोड़ींदुसि ऐं हा चरी आख़िरी दम ताईं पढ़ंदो रहंदुसि, आख़िरी दम ताईं। खान जेकॾहिं तोखे कुझु थी वियो त पोइ? चरी ये कहिड़ी ॻाल्हि थी करे? अलाह कंदो तोखे मूंखे कुझु कोन थींदो, सिर्फ़ु तूं मूं मथां भरोसो रख। हाँ माइट कर ख़बर तो कंहिंखे हिते ईंदे वेंदे ॾिठो? जी रे सर, मथे पाड़े महिमान आयल आहे। घणा महिमान आहिनि? घर ॾे ॿार ॻाल्हियूं कनि पिया त हिकु औरत ऐं हिकु मर्द आहे। तोखे इजाज़त आहे माइट, पर ॿुध इहा ॻाल्हि कंहिंसां बि न कजांइ। छा सलाह आहे कमाल खान? बाबा साईं खे फोन कयूं था त हू पुलिस खे मोकिले, तेसि ताईं असां ॻोठ जे चइनी तरफ़ खां पहिरो था ॾियूं। इहो सही रहंदो। सिजो उभरण सां ई ॻोठ जी तलाशी शुरू करायूं। हाँ कमाल खान। बाबा साईं ख़बर पइजी वई आहे। इते रखी बाबा साईं असां ॻोठ ॿाहिरियां घेरो कयूं वेठा आहियूं। तव्हां सुबुह जो जल्दी पुलिस खे वठी अचो त हिन ॻोठ जी तलाशी शुरू कयूं। कमाल खान, बाबा तव्हां होशियारी सां वेठो, किथे इहो कुतो ॾेके ई न वञे। मां सिधो उभरण सां ई पुलिस जो फोर्स वठी पहुची वेंदी। छा थियो? पुछे थी छा थियो? सुबुह जो रत में ॻाढ़ो तुंहिंजी छोरी जो लाश तोखे तोहफ़े में ॾींदुसि, तोहफ़े में। इहा ग़लती मायरा खे माफ़ न कंदो। न इहा ग़लती न आहे। नंढे भागे सतराजी
वञी असांखे ज़रीले ख़्वार कयो अथसि। हाणे इहो दाग़ ज़ीनत बेगम मायरा जे रत सां ई थो पतो, रत सां ई ख़तमु थींदो। मां कुछ भी ॿुधण न थो चाहियां, कुछ भी न। बस मूंखे पूरो पुलिस जो फोर्स घुर्जे। ठीक आहे मूंसां खान, मां हिन वक़्तु निकिरंदो, पर इहा कोशिशि कजो त घणो नुक़सान न थिए। नुक़सान जे बचण लाइ पुलिस फोर्स तो घुरां पियो। ॾिस साहब, जेकॾहिं वक़्त ते पुलिस फोर्स न पहुतो त पोइ मां सुबुह जो सवेर निकिरी वेंदुसि ऐं सॼे ॻोठ खे वञी बाहि ॾियारे छॾींदुसि। उनजा ज़िमेवार तव्हां पाण हूंदो। अलाए छो बुख ई ख़तम थी वई आहे। जेकॾहिं कुझु खाईंदी आहे न त हलण जहिड़ी रहंदी आहे चरी। हितां बि निकिरणो आहे। हमरान खे मां चई छॾियो आहे सुबुह जो गाॾी काए ईंदा ऐं सॼो भरण सां ई असां हितां निकिरी हलंदासीं। हा न, किथे हलण जो सोचियो अथई? रस बहादुर खान जी तरफ़ निकिरी हलंदासीं ऐं मूंखे पूरी पक आहे त हू असांखे पनाह ज़रूरु ॾींदो। रेसनि जा हूंदा आहिनि। चरी रस बहादुर खान धोखे ॾियण में जान आहे। जेकॾहिं हुन पनाह ॾिनी न त बि सिधी ॻाल्हि कंदो। हा, जेकॾहिं न बि ॾिनई त बि सिधी ॻाल्हि कंदो। हितां केतिरो परे आहे? जेकॾहिं गाॾीअ ते निकितासीं न त सिर्फ़ु 2 कलाकनि जो सफ़र आहे। जेकॾहिं गाॾी न मिली त पोइ त सॼो ॾींहुं सफ़र में गुज़री वेंदो। हाणे एतिरी हलण जी मूं में सप नाहे रही। चरी कहिड़ी थी ॻाल्हियूं करी? तोखे तुंहिंजे करे न त मुंहिंजे करे इहा आख़िरी मत करणी पवंदी। कोशिशि कंदसि। जेकॾहिं तूं दिलासो ॾे थी त पोइ मां शींहं आहियां। सिकंदर खान त हाँ ॿई हली उते मुक़ाबिलो कंदा। फोर्स जेतिरो चवंदे ओतिरो मिली वेंदी। हूअं बि तुंहिंजा माण्हू ते मौजूदु आहिनि। असां हिन लाइ हलूं कि ॻोठाणा तुंहिंजे मथां एतिराज़ न कनि। जे ॻोठ वारा तलाशी ॾियण खां इनकार कनि त पोइ बि परेशान न थी। DSP साहब खां फोन कराए हद जे थाणे खां वधीक फोर्स वठी वठंदासीं। हितां ई वधीक फोर्स छो था वठी हलूं? जेकॾहिं फोर्स वधीक हूंदो त पोइ तव्हांखे असां ॻोठ में दाख़िल थियण न ॾींदासीं। कमाल खान वारा पोइ हिते रहंदा। इन करे त असां हेतिरा हलूं पिया। सिकंदर खान जीअं तव्हां मुनासिब सम्झो। हिन वक़्तु 2-3 जवान ॿाहिरि बीठल आहिनि। मुंहिंजी सलाह वठो त फोर्स घटि हूंदो त तव्हांजे अमरान खे आज़ादी हूंदी। बाक़ी जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि थी त वधीक फोर्स घुराए वठंदासीं। ठीकु आहे सिकंदर, हलणो केॾी महिल आहे? हाणे जो हाणे निकिरंदासीं। ख़ुदि पंथ परे आहे ऐं वक़्तु घटि। ईअं न थिए इहे असांजे पहुचण खां पहिरियां ई निकिरी वञनि। हलो।
हिते? हाँ बाबा साईं अतीअ खे ॾिसण आयो। छो दुआरी भेण पंहिंजे कमरे में कोन्हे छा? न इनखे त हिते अचण जो रुगो बहानो मिले। बहानो वरी छा जो? बुख लॻी सोच मती हूंदी हुन खां मानी वठंदुसि। हाणे सकीना हिते कोन्हे, ठीकु आहे न? हल रही कर, हल। छा थियो था? अञा सोणीअ जे कमरे में दाख़िली मस थियमि त इहो दिलावर अची वियो। दा तॾहिं त चवां थी कुझु पंहिंजो ख़्यालु कर। सुहिणीअ खे बदनाम करण जे चक्कर में किथे तूं न बदनाम थी वञे। अदी तूं फिक्र ई न कर, अञा को ॼाओ ई कोन्हे जेको भंग में रंग मिलाए। दिलावर त नाराज़ न थियो न? न न मूं चयो त अदीअ खे ॾिसण लाइ आयो आहियां। इहो बहानो सुठो हथ कयो अथई। अदी जेसि ताईं सोणीअ खे बदनाम करे न हवेलीअ मां न कढाईंदुसि, न वेंदुसि सुख सां न वेंदुसि।